जय झूलेलाल दोस्तों। वैसे त असां हो जमालो टीम सदाई तहां के खिलाइण ईंदा आहियूं, पर हिन दफ़े असां हिक खणी आया आहियूं नंढी सी वेनती। जी हाँ दोस्तों, इन अप्रैल जे महीने में असां सिंधियुनि जा 3 वॾा ॾींहं अची रहिया आहिनि। जी हाँ, जेको पहिरियों ॾींहुं आहे 9 अप्रैल सिंधी भाषा दिवस। त अचो सभई सिंधी गॾिजी हिकु वादो कयूं पाण सां कि असां पंहिंजे घर में सिर्फ़ सिंधीअ में ही ॻाल्हाईंदासीं, चाहे ॿार हुजे चाहे वॾो, सिर्फ़ सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। 11 अप्रैल अची रहियो आहे दाल पकवान दिवस। त असां सभु सिंधी पंहिंजे घर में दाल पकवान ठाहियूं ऐं दाल पकवान ठाहे करे उन सां गॾु हिकु सेल्फी कढी करे पंहिंजे सोशल मीडिया ते पोस्ट कयूं। ऐं तव्हां असांखे टैग बि करे सघंदा आहियो #HoJamaloOfficial जेको ॾिनल आहे हिते। इन ते टैग कयो त तव्हांजा ई उहे फोटोग्राफ्स असां पंहिंजे पेज ते पोस्ट कंदासीं ऐं वधि में वधि शेयर कंदासीं। ऐं 13 अप्रैल अची रहियो आहे असां सिंधियुनि जो महा उत्सव चेटी चंड। असां सिंधियुनि जो नओं साल। त सभई गॾिजी करे अचो त पंहिंजे पंहिंजे घर में ही चेटी चंड मल्हायूं, घर में ही बहिराणो ठाहियूं, पंहिंजे इष्ट देव जी आरती कयूं ऐं गॾिजी ही नयो साल मल्हायूं। जी हाँ, अचो त झूलेलाल खे ॿधायूं त जीअं हीअ कोरोना महामारी जल्द खां जल्द हली वञे ऐं असां वरी पाण में मिली सघूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल।